दोस्तों ये असांजे उमरकोट जे म्यूज़ियम में आहियूं। फ़ारसी ॿोली जा तमामु पुराणा किताब आहिनि, तव्हांखे ॾेखारियो था। किताबनि जे लाइ कमरो मुक़ररु थियल आहे। बहितरीनु लोकेशन, बहितरीनु उमरकोट जो ही आहे म्यूज़ियम, तव्हांखे ॾेखारण जे लाइ हिते हाज़िर आहियूं। वाह, माशाअल्लाह। ये मुजस्समा आहिनि, पुराणे ज़माने जे माण्हुनि जा ॾाढो बहितरीनु कमु थियल आहे। ये हमारा कुंभार को कमु करे थो ज़बरदस्त, ॾाढा थांव ठाहे छॾिया आहिनि, ठाहे थो वेठो। पर तव्हां कूड़ जो सचो कोन न, माना सच सम्झी तव्हां अचो थांव वठणु। वाह, ये हमारा वाढो आहे, तव्हांजे लाइ खट ठाहे रहियो आहे। ही माई भर्त करे रही आहे, ही जोगी नांग खे झुमाए थो, ये पोड़ी लसी थी विञोड़े। ही परियां हिननि जो घरु आहे साम्हूं। वाह वाह, ये साड़ी, ये सुमरा लिबास, ये थरी लिबास, ये शहरी लिबास, ये मुगलनि जे दौर जा हथियार आहिनि। ये पत्थर आहिनि, 2 टायर्स। ही असां तव्हांखे थर म्यूज़ियम उमरकोट जे किले ते ॾेखारे रहिया आहियूं। उमीद तव्हांखे ही पसंदि ईंदो।
थर म्युझियमच्या बाहेर म्हणतात एवढं गार्डन आहे.